अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फास्ट न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद कोराई। नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं त सिंध जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि ते मुश्तमिल पाकिस्तान नेशनल अलायंस में वधीक 3 बिरादरियूं शामिल थी वयूं आहिनि। लाखा, सूमरा ऐं ओढाणा बिरादरी जी शमूलियत बाद तहद में शामिल बिरादरियुनि जो अंग 11 थी वियो आहे। मेमन बिरादरी जो चङो मुड़िस हाजी अब्दुल रज़ाक मेमन चेयरमैन सराई न्याज़ कासकेली सदर चूंडिया विया। सुप्रीम काउंसिल जो पिण बुनियाद विधो वियो आहे। पाकिस्तान नेशनल अलायंस जो इजलास हाजी अब्दुल रज़ाक मेमन जी क़यादत में चङनो CNG मटियारी ते थियो, जंहिंमें पाकिस्तान कासकेली इताद जो चेयरमैन सराई न्याज़ कासकेली, अमीर उलमा ऑर्गेनाइजेशन मां अकरम मल्हा, टगड़ ऑर्गेनाइजेशन मां अली हसन टगड़, पढ़ियार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन मां सरदार वाहिद रिनो पढ़ियार, सरदार नूर अहमद तीवनो ऐं सूमरा इताद पाकिस्तान सिंध जो सदर नज़ीर अहमद सूमरो, लाखा बिरादरी जो चेयरमैन डॉक्टर हनीफ लाखो साहब, गुलाम दस्तगीर ओढाणो, लाल बख्श खोसो ऐं ॿियनि केतिरनि ई तंज़ीमनि जा सरबराह पिण मौजूद हुआ, जंहिंमें पाकिस्तान नेशनल अलायंस जे बाड़ी जोड़ी वई, जंहिंजो चेयरमैन हाजी अब्दुल रज़ाक मेमन ऐं सदर सराई न्याज़ हुसैन कासकेली चूंडिया विया। उन मौके ते अॻवान हाजी अब्दुल रज़ाक मेमन सराई न्याज़ कासकेली ऐं ॿियनि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस में चयो, इन नुक़सान करे न जेको नुक़सान थियो उहो न, पर मटियारी ज़िलो असांजो सॼो ख़तमु थियल आहे। रोडनि जे हवाले सां, बिजली जे हवाले सां, गैस जे हवाले सां, सिंध अंदर मेरठ जी लिताड़ ऐं करप्शन खिलाफ़ पाकिस्तान नेशनल अलायंस जदोजहद कंदो। उन मौके ते अॻवान चयो त 6 सेप्टेम्बर पाक फौज जे कुर्बानियुनि ऐं शहीदनि खे भेटा पेश करण जो ॾींहुं आहे। पाक फौज जे कुर्बानियुनि सबबि हिकु मुल्क आज़ाद आहे। पाकिस्तान नेशनल अलायंस पाक फौज सां हर वक़्तु गॾु आहे। उन मौके ते सरदार अयास मेमुण, अनवर कासकेली, अवेस गुल मेमुण, हुसैन बख्श मेमुण, फ़कीर मंज़ूर कासकेली ऐं ॿियनि पिण शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।